अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आवाया सारा सुमरो आईने बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह, वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज बुगटी ऐं वफ़ाक़ी वज़ीर भी शरीक। विचो ओभर में चिकटाण ऐं मुल्क जे सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म तरफ़ां वॾनि वज़ीरनि खे सूबनि में सिमाल लॉकडाउन जे हवाले सां हुकूमत अमली ते ब्रीफिंग। शहबाज शरीफ बिलावल भुट्टो ज़रदारी खे अमरीका ईरान जंग में किरदार जे हवाले सां एतमाद में वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद सलमान विच में टेलीफोनिक राब्तो। सऊदी ख़बरूं एजेंसी मूजिबि ॿिन्ही अॻवाननि खिते में हलंदड़ चिकटाण ऐं ताज़े सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। इलाइक़ाई आलमी अमन ऐं इस्तिकाम लाइ सिफ़ारती कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां सऊदी जे मुकमल हिमायत जे अज़म जो इज़हार। हमलनि जी मज़म्मत। शहबाज शरीफ चयो आहे त हमेशह मज़बूती सां सऊदी अरब सां गॾु बीठल रहंदासीं। ईरान ऐं अमरीका जंग जो ख़ात्मो चाहियूं था। ॻाल्हियुनि जी मेज़बानी करण जे लाइ तयार आहियूं। अमरीकी सदर पारां ईरान में रजीम चेंज जो हदफ़ हासिल करण जी दावा। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरानी क़यादत ख़त्म करे छॾी, हाणे नई क़यादत आहे। असां उन खे रजीम चेंज चई सघूं था। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जी नई क़यादत मुआहिदो करणु चाहे थी। ईरान असांखे तेल ऐं गैस जे हवाले सां तमामु वॾो तोहफ़ो ॾिनो आहे। उहो तोहफ़ो तमामु क़ीमती ऐं हरमज़ वारे सामूंडी लंघ जे हवाले सां आहे। ईरानी फ़ौज ट्रंप जे ईरान सां ॻाल्हियुनि वारे दावा खे रद्द करे छॾियो। ख़ातमुल नबिया मरकज़ी हेडक्वार्टर जे तर्जुमान चयो आहे त पंहिंजी नाकामी खे मुआहिदो करार न ॾिनो वञे। छा अवियां जा अंदरूनी इख़्तिलाफ़ उन हद ताईं पहुची विया आहिनि जो अवियां पाण ई ॻाल्हियूं पिया करियो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान वधीक चयो आहे त ईरानी क़ौम ख़िलाफ़ हमलनि जो ख़्यालु ज़हन मां कढण ताईं न तेल जूं क़ीमतूं अॻु जहिड़ियूं हूंदियूं ऐं न ई पुराणो निज़ाम बहाल थींदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो, उन ते अमल कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिलनि जी हर सतह ते हिमायत जारी रखंदासीं। तेल जे बहिरान खां बचण लाइ ज़रूरी क़दम खंया पिया वञनि। सूबाई वज़ीर शर्जील मेमन पंहिंजे बयान में चयो आहे त मौजूदा सूरतहाल खे नज़र में रखंदे सिंध काबीना 8 महीननि जी पघार न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध हुकूमत जे फ़ैसिले तहत गाॾियूं बि हारियूं वयूं आहिनि। जेतिरो मुमकिन थी सघियो घरनि में वेही कमु कजे। ही कंहिं फ़र्द जी न पर सभिनी जो गॾियल मसइलो आहे। मशाइख़ वेझो नगर बारकरवासी औरतनि जे झूपड़ियुनि खे बाहि। 3 ॿावड़ियूं सड़ी फौत। ॻोठ थरछी में लाभारे ते आयल औरतुनि जे जुगनि में ओचितो बाहि बरक़ी थी। 100 ॿारड़ियूं 4 वरियनि जी कंवल ऐं 5 सालनि जी प्रिया दास सड़ी फौत। सड़ी ज़ख़्मी थियल कविता नवाबशाह में दम ॾिनो। वाक़े बाद करबातनि में कोहरां बरपा। वारसनि जो चवणु आहे त हू लाभारे ते वियल हो, पोयां जुगनि खे बाहि लॻी वई। बख्शा पूर्वे जो तुरिन में पुराणे कारे तकरार तां फायरिंग। 4 औरतूं मरणिंग। ॻोठ विलायत डोमकी जी डोमकी दुरिन में जहिड़ो हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में ॿिन्ही दुरिन जूं 4 औरतूं मिसमात नुसरत तनूली कलसूम ऐं मिसमात खानज़ादी सख़्त ज़ख़्मी। 2 औरतुनि जी हालत नाज़ुक। वाक़े बाद दुरिन में छिकटाण ते कदुर जे माण्हुनि जो इंडस हाईवे ते एहतजाज। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणे तकरार सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। गोटकी वेझो नींगर उरड़ी विगी फौत। केतिरा ई बाड़ा मर्ज़ में मुब्तला। ॻोठ बादल मक्सी में 5 वरियनि जो उमेर मक्सी वबा सां जहिड़ी दे फौत थी वियो। वारसनि में कोहराम। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ इलाइक़े जा केतिरा ई ॿार उरड़ी जे मर्ज़ में मुब्तला आहिनि, पर सिहत खाते तहरीक नाहे वरितो। डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले मासूम हयातियूं बचायूं वञनि। सिजावल वेझो जवाबदारनि नौजवान खे कुआड़ियूं हणी क़तल करे छॾियो। लाड़ शुगर मिल भरिसां 38 वरियनि जे रहमतुल्लाह होसो खे कुआड़ियूं लॻल लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे पंहिंजे सोटनि कुआड़ियूं हणी क़तल कयो आहे। वाक़ियो घरेलू तकरार जो नतीजो लॻे थो। वधीक जांच कई पई वञे।